इंसान भले किथे भी पहुंची वञे, कामयाब थी करे वापसि उनखे पंहिंजी ज़मीन पंहिंजी धरतीअ ते अचिणो हूंदो आहे। बुनियादी तौर ते जज़्बो इहो ई हुजणु घुरिजे, जंहिं मुल्क जे अंदरि जंहिं वतन जे अंदरि असां पैदा थिया आहियूं उन जी ख़िदमत असांजी पहिरीं प्रायोरिटी हुजणु खपे। ठीकु आहे, हालात कॾहिं न कॾहिं ॾुखिया मुश्किल ईंदा रहंदा आहिनि, लेकिन हीअं ॾिसो वक़्त सां गॾोगॾु कुझु तब्दीलियूं असांखे नज़र अची रहियूं आहिनि। ऐं जीअं अवां ॻाल्हि कई वाक़ त हींअर जेके मामलात हलनि पिया, हाणे सॼी दुनिया जी नज़रूं पाकिस्तान जे मथां त आहिनि ई आहिनि, लेकिन हाणे जेको नेक्स्ट स्विट्ज़रलैंड में थियण वारो आहे मुआहिदो, माण्हू इन जे बारे में ॻाल्हि था कनि यार सॼी महिनत पाकिस्तान कई, लास्ट टाइम बि असां इस्लामाबाद में मेज़बानी कई त हे इस्लामाबाद छो न आया सॼो अची पिया इस्लामाबाद उन्हनि खे अचणु घुरिजे हा। पाकिस्तान हमेशह मेज़बानी कंदड़ मुल्क आहे ऐं इलाही सुठी मेज़बानी पाकिस्तान जी, ख़ासि कर सिंध जी जेका आहे उहा मशहूरु आहे। त उहा इहा ॻाल्हि बिल्कुलु असांखे बि थोरी सम्झ नथी अचे त जॾहिं मुआहिदो वग़ैरह तइ थी वियो आहे ईरान अमेरिका जो त अचणु घुरिजे, पाकिस्तान अचणु घुरिजे, इस्लामाबाद में अचे इहो मुआहिदो हुजे हा त अञा बहितर हुजे हा। पर बहरहाल जिते ॻाल्हि कयूं था असां ॿाहिरि वञण जी, मुबशिर तव्हांजो कॾहिं ज़िंदगीअ में अहिड़ो को प्लान आहे त ॿाहिरि मुल्क में वञिणो आहे, किथे कुझु का डिग्री हासिल करणी आहे या कुझु? स्विट्ज़रलैंड वञा, जनेवा में वञी हे जेको अमन मुआहिदे जी तकलीफ़ उते त नथा पहुची सघो फिलहाल एॾे शॉर्ट टाइम में। हा त ख़ैर मुंहिंजो पासपोर्ट तयार आहे नाज़रीन, जेकॾहिं को वीज़ा ॾियणु चाहे इन हवाले सां मां ख़िदमत ॾियण जे लाइ हाज़िर आहियां। ओपन कॉल, अगर केरु वीज़ा ॾियणु चाहे त ॾेई छॾियो। तमामु स्पॉन्सरशिप जे लाइ ओपन कॉल आहे, नओं अंदाज़ आहे वीज़ा हासिल करण जो। सो हे थोरो डिजिटल हां त मोट पासपोर्ट पियो आहे, कंहिंखे अगर के मुल्क खे वीज़ा ॾियणो आहे सो मूंसां राब्तो करे। इहे आहे त इरादो बिल्कुलु आहे असांजो बि ॿाहिरि घुमण फिरण जो आहे ऐं कॾहिं न कॾहिं सफ़र करे वरी रोज़गार मुआश करण जो बि आहे। लेकिन फिलहाल असां सोचे वेठा आहियूं त पाकिस्तान जे अंदरि आवाज़ टीवी जे अंदरि जेको आहे पंहिंजी सलाहियतूं इस्तेमालु करे हितां जे माण्हुनि खे असां घणो फ़ाइदो ॾेई सघूं। तव्हांजो छा प्लान आहे हिन हवाले सां? I always love traveling. मूंखे मुबशिर ट्रैवल करणु ॾाढो पसंदि आहे, अलॻि अलॻि मुल्क उतां जूं अलॻि तहज़ीबूं ॾिसणु, विटनेस करणु। पर पाकिस्तान खां सिवा छा मूंखे कराची शहर खां सिवा बि किथे परमानेंटली स्टे जो मां सोचींदी आहियां त मूंखे मज़ो न ईंदो आहे। इवन पाकिस्तान में बि मां अगरि इहो सोचां त मां शहर छॾे कंहिं ॿिए शहर में परमानेंटली वञी शिफ्ट थियां त मुंहिंजे लाइ इहो ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। त पाकिस्तान छॾण त तमामु परे जी ॻाल्हि आहे, त ॾुखियो आहे, माण्हू वञे घुमी अचे। फॉर मी इट्स माई पर्सनल ओपिनियन, ज़ाहिर आहे हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा ख़्याल आहिनि, पंहिंजी राय आहे। सो इन करे मां चाहींदी आहियां इंसान वञे, या मूंखे अगरि कॾहिं मौक़ो मिलियो मां वेंदसि ज़रूरु। मां उतां जो का ट्रेनिंग हासिल कंदसि, पंहिंजे पाण खे अञा वधीक ग्रो करण जी, डेवलप करण जी कोशिशि कंदसि। पर एट दी एंड मूंखे मोटी हिते अचिणो आहे, छो त मूंखे सुकून हिते मिलंदो आहे। त इन करे माण्हू इन जे मथां इहो बि आर्ग्यूमेंट ॾींदा त बाबा लाज़मी ॻाल्हि आहे असांखे कमाइणो आहे, हीअं असां वटि पाकिस्तान में खोड़ सार माण्हू तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, मिलनि थियूं ऐं कुझु माण्हुनि खे अपॉर्चुनिटी न बि मिलनि थियूं। त हो वरी छा कंदा आहिनि, अच्छा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, असां ॿाहिरि ट्रेवल कंदा आहियूं या बिज़नेस जे लाइ या कमाइण जे लाइ वेंदा आहियूं, जेको बि घर में माल मिल्कियत हूंदी आहे 10-12 लख रुपया जमा करे ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां उन 10 लख खे पाकिस्तान जे अंदरि यूटिलाइज़ कयो त सुठो कारोबार। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त जॾहिं बि ॿाहिरि जेके असांजा नौजवान वेंदा आहिनि त हीअं चवण में त बाबा असां दुबई था रहूं पिया, या असां मलेशिया में था रहूं पिया, या असां UK अमेरिका में था रहूं पिया, पर जॾहिं उते वञी उन्हनि जो लाइफ स्टाइल ॾिसबो आहे त उहे पंहिंजो पाण एतिरी शेयरिंग में रहंदा आहिनि, उहे हिकिड़ो घर बि अफोर्ड न आहिनि करे सघंदा, ऐं उते या टैक्सी ड्राइविंग जी जॉब कंदा आहिनि या कंहिं कैफ़े होटल ते वञी को वेटर। हालांकि इन्हनि कमनि में को जेको हर्ज न आहे, तव्हां ज़रूरु करे सघो था, पर मुंहिंजो सुवालु इहो आहे त अगरि ॿाहिरि कंहिं मुल्क में वञी तव्हां टैक्सी ड्राइविंग करे कमाए सघो था त पोइ पंहिंजे मुल्क में बि करे सघो था।